पाण इंट्रोडक्शन पढ़ंदासीं अलजबरा जो। हिन में इंट्रोडक्शन में छा छा ईंदो? सभिनी खां पहिरियों त जेका पाण पहिरियों पढ़ंदा आहियूं हुन में सिर्फ़ु नंबर इस्तेमालु थियल आहिनि, को बि ABC जा लेटर्स इस्तेमालु, अल्फ़ाबेट जा लेटर इस्तेमालु न आहिनि थियल। त हुननि खे पाण जेका नंबर हुया हुनखे जीअं 1 2 3 4 ही छा आहिनि? ही कांस्टेंट आहिनि। अलजबरा में पाण कांस्टेंट भी पढ़ंदासीं, कांस्टेंट सां गॾोगॾु पाण वेरिएबल भी पढ़ंदासीं, X Y Z अहिड़ा मतिलबु इंग्लिश जा जेका लेटर्स आहिनि उहो इस्तेमालु थींदा आहिनि। हिननि खे पाण छा चवंदासीं इंग्लिश में? हिननि खे वेरिएबल चवंदा आहियूं ऐं सिंधी में मुतगैर या बदलजंदड़ चवंदा आहियूं। हिनी ॿिन्ही जे मिक्सचर जे लिहाज़ सां ही ॿई गॾु इस्तेमालु थींदा अलजबरा में। अलजबरा जी एप्लीकेशन्स जेतिरियूं मां सम्झां थो अलजबरा जी एप्लीकेशन्स आहिनि, कंहिं ॿी शइ जूं एप्लीकेशन्स आहिनि ई न। हाई लेवल एजुकेशन जेसि ताईं पाण मथे पढ़ूं था रुगी आहे ई घणी करे अलजबरा ई अलजबरा। हर जाइ ते X Y Z न त ॿिया लेटर P Q मतिलबु ABC जा लेटर इस्तेमालु थींदा रहंदा। त इन करे अलजबरा पढ़णु वॾी ज़रूरी आहे। असां जॾहिं पढ़ंदा हुआसीं 7वीं 8वीं में त चवंदा हुआसीं त बाबा अलजबरा ख़बर इस्तेमालु किथे थी थिए, हरू भरू असांखे पढ़ाईंदा न बाबा। अलजबरा जी वॾी एप्लीकेशन्स आहिनि, ठीकु आहे। सभिनी खां पहिरीं एप्लीकेशन जे मिसाल तौर ते पाण वठूं त हिकमरा चए थो त बाबा अहिड़ो नंबर ॿुधायो जेको 8 में अहिड़ो नंबर ॿुधायो जेको 8 में जोड़ कयूं त जवाबु 11 अचे। हुन नंबर असांखे कोन ॿुधायो, बाक़ी 2 कंडीशन ॿुधायूं आहिनि। 8 में जेकॾहिं हू नंबर जोड़ कयूं त जवाबु 11 अचे। हाणे कहिड़ो नंबर आहे ही पाण मालूम कंदासीं। हिते ही छा थी वियो? ही सॼो अलजबरा जी लीनियर इक्वेशन थी वई, अलजबरा जो अची वियो। ईअं ई को चए त बाबा अहिड़ो नंबर ॿुधायो जंहिंखे 3 सां ज़रब कयूं त जवाबु 15 अचे। त इक्वेशन कीअं लिखबी? 3 ज़रब X = 15। ईअं सम्झो त अॻे ॿियो को ख़ासि आहे ई न, रुगी अलजबरा ई अलजबरा आहे। हाणे पाण ॾिसूं था अलजबरा में कांस्टेंट त पाण पढ़ी वरिता आहिनि, वेरिएबल ऐं ॿी कहिड़ी कहिड़ी शयूं आहिनि। ॾिसूं था बि अलजबरा में शुरू वारियूं ॻाल्हियूं कहिड़ियूं आहिनि। फर्ज़ कयो ईअं लिखियलु हुजे ही 7, हिन खे पाण छा चवंदासीं? जेको ABC जो लेटर हूंदो, अल्फ़ाबेट जो लेटर हूंदो, हुनखे पाण चवंदासीं वेरिएबल। ही वेरिएबल आहे, वेरिएबल आहे। ऐं हिन जे मथां जेकी पावर, हिन जे मथां जेको बि कुझु लिखियलु हुजे उहो हिन जी पावर आहे। ऐं ही छा आहे? ही कांस्टेंट आहे। ऐं ही जेको हिन जी वेरिएबल जे साम्हूं लिखियलु हुजे हुनखे पाण छा चवंदा आहियूं? कोफिशिएंट। हू पंहिंजो कोफिशिएंट आहे, हू पंहिंजो कोफिशिएंट आहे, ठीकु आहे। ही आहिनि कांस्टेंट। बाक़ी जेकॾहिं ही कांस्टेंट आहे, बाक़ी जेकॾहिं वेरिएबल जे फिक में लिखियलु आहे, वेरिएबल जा पहिरियां लिखियलु आहे त हुनखे पाण इंग्लिश में कोफिशिएंट चवंदासीं ऐं सिंधी में मुंड या अददी सिरो पाण हिनखे चवंदा आहियूं। ऐं ही छा आहे? कांस्टेंट आहे। ही शुरूआति थी वई। पाण ही ॻाल्हियूं ज़रूरु यादि रखणियूं, छो जो अॻे हिन जो रुगो इस्तेमालु थींदो, ठीकु आहे। मिलूं था नई वीडियो में।